दोस्तों जीअं त असां हाणे वञूं था मसूद में बालो आयो आहे वाला हेॾे वाला ओ बालो हलंदो जीअं त असां वञी रहिया आहियूं हीअ बकरी आहे हाँ जल्दी कर देर तो वञी असां अचनि था हाँ असां अचनि था जल्दी करे वञूं था बसि वरी केतारी नमाज़ ते कलमो ॿुधायो माण्हुनि खे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं असां वञूं था हाणे नमाज़ पढ़ण हा असां सां गॾु असांजो भाउ यासिर बि आहे अब्बासी हा नीरू काॾे मीरू नी भागो इहो पंज मसलनि में लॻो पियो आहे इहो कम वक़्त आहे इहो झड़े कार आहे हा रुगो जीअं त असां वञी रहिया आहियूं पंहिंजे प्लाट ॾे वियासीं दरबंदा खे हाणे वञूं था इंशाल्लाह उहो प्लाट जो ॾिसी ॾेखारियूं था केॾा वरी कमु हले थो पियो जी दोस्तों हाणे प्लाटनि ॾे अची वियो आहियां हेॾे प्लाट आहिनि साम्हूं ॾिसी सघो था जी त दोस्तों जीअं त हाणे मां प्लाट ते पहुची वियो हीउ प्लाट आहे ॾिसी सघो था ॾिसी मट पियो आहे ॾिसी सघो था प्लाट ॾिसी आहियूं सुठा ठीकु आहे कहिड़ो डॉक्टर साहिब हिन दर्शन माल खड़ी पोइ घर आयो आहियां हीउ बोरजी खानो आहे असांजो ॾिसी सघो था मां आहियां होटल जो मदरसा हूंदा उहो ॾेखारींदो अबू जहल जो रब फरमायो मुझे महबूबत अबू जहल जे मुकद्दर में इस्लाम आदरी को न उमर अन करीब तुझे कदम जो गुलाम बन जाओ और सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला को खुश नसीब इंसान जो तारीख जे किताबन में अचे थो जने मुझे साईं अम्मा खदीजा अम्मा कुबरा रज़ी अल्लाह तआला अन्हा सां निकाह कयो इहो मुझे आका को पहिरियों निकाह हो मुझे आका निकाह करण खां पोइ मुझो आका अम्मा खदीजा रज़ी अल्लाह तआला अन्हा वाले महल्ले में शिफ्ट थी आयो कारोबारी माण्हू जो तबको ताजर जो तबको हो त मां मदरसे ॾांहुं थी हाणे वञा थो मस्जिद ॾे मस्जिद में इजलास जो आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियूं था हाणे जीअं वञा थो गाॾी ॾिसी सघो था ॾिसी सघो था जुआ था छोरा खेॾनि ॾिसो था वीडियो न अथव कैंसिल थी वियो वरी हाणे दोस्तनि लाइ गॾु वेठा आवा नमाज़ पढ़ियाई नमाज़ पढ़ी हम तव्हां किथे पढ़ी आया असां होॾे मदरसे पढ़िया हेॾे मोगल हा हा चालू सुमरे मस्जिद ते हा होॾे पढ़िया ऐलान तीर का थियो हे बस इहो हे पिलर निभागो आहे हाणे असां हेॾे शूटिंग था कयूं टिकटॉक ते ही भाऊ कमु कंदो आहे ॾिसी सघो था हा हे सावल ई सावल आहे हेॾा बालू आहे हेॾा मां हेॾा कैमरामैन आहे ॾिसी सघो था ही कैमरामैन आहे असां भी शामिल आहियूं हिन में हाँ असां भी शामिल आहियूं हा सीन है जियो 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 फोटो कढो घोट घोट आ रही अरे चुप कर तो वीडियो दिखाए लान तेरे चुप कर व्लॉग के ते बियारे हुंदा वरी ॿिया के सीन ॾेखारींदा अरे बंद करा ले अरे हे भाई मोबाइल रखे ना अरे अरे जी दोस्तों व्लॉग के थोड़ो बियारे हुंदा शूटिंग करे हम पोता वो शूटिंग कया वो शूटिंग ता के इन व्लॉग में भी ॾेखारे हुंदा अरे छा निकलना भी असां ताज़ी करियो अॼु हिनखे न छॾींदासीं अॼु हिनखे मारे अहिड़ो करे ॾियो आहे जो हिन घर वारा बि न सुञाणींदा ओके करे बस ओके ओके बजन हला चन अल्लाह खैर करिए जो अल्लाह छा कंदा ख़बर ही नाहे अॼु हिनखे न छॾणो कल तो वॾी मस्ती पियो करे छाचियो छाचियो अॼु हिनखे कुटणो
थी रही आहे ही ॾिसी सघो था ही ही हाज़ुर। दोस्त आहे ही बि आहे असांजा भाउ माण्हू बि गॾु आहे हिकिड़ो नेक निमाज़ी ऐं ही ॾिसी सघो था ही शूटिंग था ॾिसनि ही हमारी शूटिंग थी हले ॾिसी सघो था मुंहिंजी एक्टिंग हेॾा रुगो सावक ई सावक माशाअल्लाह इहा शूटिंग मां तव्हांखे वीडियो ॾेखारियां थो जेका असां शूटिंग कई आहे तूं सही तो भरे हा भाऊ तो इजाज़त ॾींदा वीर गड्ढा हा ॾिसी सघो था टिकटॉक ठाहियव कीअं ठहियो पंहिंजी आईडी जो नालो ॾसियो MM के मीर मुर्तज़ा कलोड़ हा अब्बासी सॼो हाणे ॿुधायो वराए मीर मुर्तज़ा MM के मीर मुर्तज़ा अब्बासी आवाज़ चैनल फॉलो कयो मूंखे सब्सक्राइब कयो अॼु इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़